मेहर में IG मोटरवे पुलिस ख़ालिद महमूद जी ख़ास हिदायतों ते हादसनि में कमी रोड बाबत कानून जे ख़िलाफ़ वर्ज़िन खे घटाइण वारे मुहिम जे सिलसिले में मोटरवे पुलिस पारां मेहर भरिसां इंडस हाईवे ते मुहिम जी शुरूआत तक़रीब कोठाई वई। तक़रीब में मोटरवे पुलिस जे सेक्टर कमांडर अताउर रहमान, DSP मोटरवे नईम गोरी, DSP अब्दुल समद अबड़ो, DSP ख़ालिद नवाज़ शेख, DSP दीदार जखरानी समेत वॾी तइदाद में मोटरवे पुलिस जे ऑफिसरनि हिस्सो वरितो। उन मौक़े ते मुहिम में केतिरियूं ई मोटरसाइकिल सवारनि खे हेलमेट ॾेई साइड ॾिसण वारा शीशा लॻाया विया, जॾहिं त मुसाफ़िरनि गाॾियुनि खे फ़ौरी तिबी इमदाद वारियूं किट्स ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते मोटरवे पुलिस जे सेक्टर कमांडर अताउर रहमान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान में रोड हादसनि जो शिकार थींदड़नि में मोटरसाइकिल सवारनि जो तइदाद वधीक आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़